ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ 28/12/2024। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा आया आहिनि ताकी सर्व खज़ाननि सां मालामाल ठाहिनि। तव्हां सिर्फ़ु ईश्वर मत ते हलो, सुठी रीति पुरुषारत करे बाबा खां पूरो पूरो वरसो वठो, माया सां हार न खायो। प्रश्न: ईश्वर मत, दैवी मत, मनुष्य मत में कहिड़ो मुख्य अंतर आहे? ईश्वर मत सां तव्हां ॿार वापसि पंहिंजे घर वेंदा आहियो, पोइ नई दुनिया में ऊच पद पाईंदा आहियो। दैवी मत सां तव्हां सदा सुखी रहंदा आहियो, छोजो उहो बाप द्वारा हिन समय ई मिली हुई मत आहे, लेकिन पोइ बि उतरंदा त हेठि ई आहियूं न। मनुष्य मत दुखी ठाहींदी आहे। ईश्वर मत ते हलण सां पहिरियों पढ़ाइण वारो बाप ते पूरो निश्चय खपे। ईश्वर मत ते हलण लाइ पहिरियों पढ़ाइण वारे बाप ते पूरो निश्चय खपे। ओम शांति। बाप अर्थ त सम्झायो अथई, मां आत्मा शांत स्वरूप आहियां। जॾहिं ओम शांति चइबो आहे त आत्मा खे पंहिंजो घर यादि ईंदो आहे न। मां आत्मा शांत स्वरूप। पोइ जॾहिं ऑर्गन्स मिलंदा आहिनि तॾहिं टॉकी ठाहींदा आहियूं। पहिरियों नंढा ऑर्गन्स हूंदा आहिनि, पोइ वॾा थींदा आहिनि। जॾहिं परमपिता परमात्मा, हाणे परमपिता परमात्मा त आहे ई निराकार, उन्हनि खे बि रथ त खपे टॉकी ठाहिण लाइ। जीअं तव्हां आत्मायूं परम धाम जी रहण वारी आहियो, हिते अची करे टॉकी ठाहींदा आहियो। बाप बि चवंदो आहे मां बि तव्हांखे नॉलेज ॾियण लाइ टॉकी ठाहियो आहे। बाप पंहिंजो रचना जे आदि मध्य अंत जो परिचय ॾींदा आहिनि। इहा रूहानी पढ़ाई आहे, उहा आहे जिस्मानी पढ़ाई। उहा पंहिंजे खे शरीर सम्झंदा आहिनि। ईअं कोई न चईंदा कि असां आत्मायूं हिन कननि द्वारा ॿुधंदियूं आहिनि। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो बाप आहे पतित पावन, उहो ई अची करे सम्झाईंदा आहिनि। मां कीअं ईंदो आहियां, तव्हांजी मिसल मां गर्भ में न ईंदो आहे, मां इन्हनि जे शरीर में प्रवेश कंदो आहे। पोइ कोई प्रश्न ई न उठंदो आहे। इहे रथ आहे, इनखे माता बि चइबो आहे। सभिनि खां वॾी नदी ब्रह्मपुत्र आहे, त इहा सभिनि खां वॾी नदी आहे न। हिते पाणी जी कोई ॻाल्हि न आहे, इहा आहे महानदी, अर्थात सभिनि खां वॾी ज्ञान नदी। त बाप आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि कि मां तव्हांजो बाप आहियां। जीअं तव्हां ॻाल्हि कंदा आहियो, मां बि ॻाल्हि कंदो आहियां। मुंहिंजो पाठ त सभिनि खां पिछाड़ी जो आहे, है न। जॾहिं तव्हां बिल्कुलु पतित ठही वेंदा आहियो, तॾहिं मां तव्हांखे अची करे पावन ठाहिण लाइ मूंखे अचिणो पवंदो आहे। हिन लक्ष्मी नारायण खे अहिड़ो ठाहिण वारो केरु सिवाय ईश्वर जे ॿियो कोई जे लाइ चई न सघंदासीं। बेहद जो बाप ई स्वर्ग जो मालिक ठाहींदा हूंदा। बाप ई ज्ञान जो सागर आहे न। उहो ई चईंदा आहिनि मां हिन मनुष्य सृष्टि जो चैतन्य बीज आहियां। मां आदि मध्य अंत खे ॼाणंदो आहियां। मां सत आहियां, मां चैतन्य बीज रूप आहे। हिन सृष्टि रूपी झाड़ जी मूं में नॉलेज आहे। इनखे सृष्टि चक्र अथवा ड्रामो चइबो आहे। इहो फिरंदो ई रहंदो आहे। उहो हद जो ड्रामो 2 घंटो हलंदो आहे। हिन जी रील 5000 वर्ष जी आहे। जो टाइम पास थींदो आहे 5000 वर्ष खां कम थींदो वेंदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असां देवी देवता हुआसीं, पोइ आहिस्ते असां क्षत्रिय कुल में आयासीं। इहा सॼो राज बुद्धि में आहे त इहो सिमरन कंदा रहणो खपे। असां शुरू में पाठ वॼाइण आयासीं त हम सो देवी देवता हुआसीं। 1250 वर्ष राज्य कयो। टाइम त गुज़रंदो रहंदो आहे न। लख वर्ष जी त हिते ॻाल्हि ई न आहे। लाखों वर्ष जो त कोई चिंतन करे न सघे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां ईअं देवी देवता हुआसीं, पोइ पाठ वॼाईंदा आहियूं। वर्ष पिछाड़ी वर्ष पाठ पास कंदे
हाणे केतिरा वर्ष बीती चुकिया आहिनि। धीरे धीरे सुख कम थींदो आहे। हर हिकु चीज सतो प्रधान सतो रजो तमो थींदी आहे। पुराणी ज़रूरु थींदी आहे। हर हिकु चीज नई सां पुराणी ज़रूरु थींदी आहे। इहे पोइ बेहद जी ॻाल्हियूं आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं सुठी रीति बुद्धि में धारण करे पोइ ॿियनि खे सम्झाइणो। सभु त हिकु जीअं न हूंदा न, ज़रूरु भिन्न भिन्न रीति सम्झाईंदा हूंदा। चक्र सम्झाइण सभिनि खां सहज आहे। ड्रामो ऐं जाड़ ॿई मुख्य चित्र आहिनि। कल्प वृक्ष नाम आहे। कल्प जी आयु केतिरी वर्ष जी आहे न, इहे कोई बि ॼाणंदो न आहे। मनुष्यनि जी अनेक मतियूं आहिनि। कोई छा चईंदो आहे, कोई छा चईंदो आहे। हाणे तव्हां अनेक मनुष्य मतनि खे बि सम्झो ऐं हिकु ईश्वर मत खे बि सम्झो। किथे बाबा जो ज्ञान, किथे बाबा जी मत ऐं किथे मनुष्यनि जी मत। केतिरो फ़र्क़ु आहे। ईश्वर मत सां तव्हांखे पोइ नई दुनिया में वञिणो पए। ॿियो कोई जी बि मत सां, दैवी मत व मनुष्य मत सां वापसि न वञी सघंदा आहियो। दैवी मत सां त उतरंदा ई आया आहियो। श्री कला कम थींदी वेंदी आहे। आसरी मत सां बि उतरंदा आहियो न। परंतु दैवी मत में सुख आहे, आसरी मत में दुख आहे। दैवी मत बि हिन समय बाप ई ॾिनी अथई। हिन करे तव्हां सुखी रहंदा आहियो। बेहद जो बाप केतिरो दूर दूर सां ईंदा आहिनि। मनुष्य कमाइण लाइ ॿाहिरि वेंदा आहिनि। जॾहिं ॾाढो धन इकठो थी वेंदो आहे पोइ ईंदा आहिनि। बाप बि चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जे लाइ ॾाढो खज़ानो खणी आयो आहियां। छो जी ॼाणंदो आहियां तव्हांखे ॾाढो माल ॾिनो हुयो, उहो सभु तव्हां गवाए छॾियो। छो जी मां ॼाणंदो आहियां मां तव्हांखे ॾाढो धन ॾिनो हुयो, उहो तव्हां घुमाए छॾियो, गवाए छॾियो आहे। तव्हां सां ही ॻाल्हि कंदो आहे जे प्रैक्टिकल में गवायो आहे। 5000 वर्ष जी ॻाल्हि तव्हांखे यादि आहे न? चईंदा आहिनि हा बाबा 5000 वर्ष पहिरियों तव्हां सां मिलिया हुआसीं, तव्हां वरसो ॾिनो हुयो न। हाणे तव्हांखे स्मृति आई। बराबरि बेहद जे बाप सां बेहद जो वरसो असां वरितो हुयोसीं। बाबा तव्हां नई दुनिया में राजाई जो वरसो वरितो हुयो न। बाबा तव्हांखां नई दुनिया जी राजाई जो वरसो वरितो हुयो। अच्छा पोइ पुरुषारत करो। ईअं न चओ बाबा माया जा भूत असांखे हराए ॾिनई। देह अभिमान खां पोइ ई तव्हांखे तव्हां माया सां हराईंदा आहियो। लोभ कयो, रिश्वत खाई, लाचारी जी ॻाल्हि ॿियो आहे। बाबा ॼाणंदा आहिनि लोभ जे सवाइ पेट पूजा न थींदी आहे। हर्जो न आहे, भल खाओ परंतु काथे फसी न मरणो आहे। पोइ तव्हांखे ई दुख थींदो। पैसो मिलंदो, ख़ुशी थींदी, खाईंदव। काथे पुलिस पकड़े वरितई त जेल में वञिणो पए। अहिड़ो कमु न करो। हुनजो पोइ रिस्पॉन्सिबल मां न आहियां। पाप कंदा आहियो त जेल में वेंदा आहियो। हुते त जेल आदि हूंदी ई न आहे। त ड्रामा जे प्लान अनुसार जो कल्प पहिरियों तव्हांखे वरसो मिलियो हुयो 21 जन्मनि जे लाइ, वैसे ई पोइ तव्हां वठंदव। सॼी राजधानी ठहींदी आहे न। ग़रीब प्रजा, साहूकार प्रजा, परंतु हुते दुख हूंदो न आहे। इहे बाबा गारंटी कंदा आहिनि। सभु हिकु समान त ठही न सघनि। सूर्यवंशी चंद्रवंशी राजाई में सभु खपनि न। ॿार ॼाणंदा आहिनि कीअं बाप असांखे विश्व जी बादशाही ॾींदा आहिनि। पोइ असां उतरंदा आहियूं। स्मृति में आयो न। स्कूल में पढ़ाई स्मृति में रहंदी आहे। हिते बाप स्मृति दिलाईंदा आहिनि। इहे रूहानी पढ़ाई दुनिया भर में ॿियो कोई पढ़ाई न सघंदो आहे। गीता में बि लिखियलु आहे मनमना भव। इनखे महामंत्र वशीकरण मंत्र चइबो, अर्थात माया खे जीत पाइण जो मंत्र। माया जीत जगत जीत। माया जीत जगत जीत। माया 5 विकारनि खे चइबो आहे। रावण जो चित्र बिल्कुलु क्लियर आहे। 5 विकार स्त्री में आहिनि, 5 विकार पुरुष में आहिनि। इन्हनि सां गधो अथवा टट्टू ठही वेंदा आहिनि। हिन करे मथे में गधे जो शीश ॾेखारींदा आहिनि।
मतिलबु विकारनि जे कारण गधी अर्थात गधो ठही वेंदा आहिनि। हाणे तव्हां सम्झायो ज्ञान बिगर असां छा हुयासीं। बाप केतिरो रमणीक रीति वेही पढ़ाईंदा आहिनि। उहो सुप्रीम टीचर आहे न, उन्हनि सां जो असां पढ़ंदा आहियूं उहो पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं। पहिरियों त पढ़ाइण वारे में निश्चय कराइणो खपे। चओ बाप असांखे इहे सम्झायो अथई, हाणे मञो न मञो, इहे बेहद जो बाप त आहे न। श्रीमत ही श्रेष्ठ ठाहींदी आहे, है न। चओ श्रीमत ही श्रेष्ठ ठाहींदी आहे। बाबा चवनि था कि ॾिसो मां तव्हांखे केतिरो रमणीक रीति वेही पढ़ाईंदो आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो ज्ञान बिगर असां बि ईअं हुयासीं गधा। उहो सुप्रीम टीचर आहे, उन्हनि सां जो असां पढ़ंदा आहियूं उहो पोइ ॿियनि खे ॿुधाईंदा आहियूं। पहिरियों त पढ़ाइण वारे में निश्चय कराइणो खपे। चओ बाप असांखे इहे सम्झायो अथई, हाणे मञो न मञो, इहे बेहद जो बाप त आहे न। श्रीमत ही श्रेष्ठ ठाहींदी आहे। त श्रेष्ठ नई दुनिया बि ज़रूरु खपे न। श्रीमत त असांखे श्रेष्ठ ठाहे छॾी, त श्रेष्ठ नई दुनिया बि खपे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां कीचड़ जी दुनिया में वेठा आहियूं, ॿिया कोई सम्झी न सघनि। हुते असां बहिश्त स्वर्ग में सदा सुखी रहंदासीं। हिते नर्क में केतिरा दुखी आहियूं न। इनखे नर्क चओ या विषय वैतरणी नदी चओ, पुराणी दुनिया छीची आहे। हाणे तव्हां फील कंदा आहियो किथे सतयुग स्वर्ग, किथे इहे कलयुग नर्क। स्वर्ग खे चइबो आहे वंडर ऑफ वर्ल्ड, त्रेता खे बि न चईंदासीं। हिते हिन गंदी दुनिया में रहण में मनुष्य खे केतिरी ख़ुशी थींदी आहे। विष्टा जा कीड़नि खे भ्रमरी भू भू करे आबसमान ठाहींदी आहे। तव्हां बि किचड़े में पिया हुयो न, मां अची करे भू भू करे तव्हांखे कीड़े अर्थात शूद्र खां ब्राह्मण ठाहियो आहे। हाणे तव्हां डबल सिरताज ठहींदा आहियो, केतिरी ख़ुशी रहणी खपे। पुरुषार्थ बि पूरो करिणो आहे। मां अची करे भू भू करे असां विष्टा जे कीड़े खे अर्थात शूद्र खां असांखे बाबा ब्राह्मण ठातो अथई। हाणे तव्हां डबल सिरताज ठहींदा आहियो त केतिरी ख़ुशी रहणी खपे। पुरुषार्थ बि पूरो करिणो आहे। बेहद जो बाप सम्झाणी त ॾाढी सहज ॾींदा आहिनि, दिलि में लॻंदो बि आहे। बाबा सच सच चईंदा आहिनि, हिन समय असां माया जी दुबन में फसा आया आहियूं। ॿाहिरां जो शो केतिरो आहे न। बाबा सम्झाईंदा आहिनि असां तव्हांखे दुबन सां अची करे बचाईंदा आहियूं स्वर्ग में वठी वञण लाइ। स्वर्ग जो नाम ॿुधो आहे न, असां तव्हांखे दुबन सां अची करे बचाईंदा आहियूं स्वर्ग में वठी वञण लाइ। स्वर्ग जो नाम ॿुधो आहे न। हाणे स्वर्ग त आहे न, सिर्फ़ु इहे चित्र आहिनि। इहे स्वर्ग जा मालिक केतिरा धनवान हुया, भक्ति मार्ग में भल रोज़ मंदिर वेंदा हुया, परंतु इहे ज्ञान कुझु बि न हुयो। हाणे तव्हां सम्झंदा आहियो भारत में इहे आदि सनातन देवी देवता धर्म हुयो। इन्हनि जो राज्य कॾहिं खां हुयो इहे कंहिंखे पतो न आहे। देवी देवता धर्म जे बदिले हाणे हिंदू चई ॾींदा आहिनि। शुरू में हिंदू महासभा जो प्रेसिडेंट आयो हुयो, चई असां विकारी असुर आहियूं, पंहिंजे खे देवता कीअं कहलाईंदासीं। असां चयो अच्छा अचो त तव्हांखे सम्झायूं देवी देवता धर्म जी स्थापना वरी खां थिए थी। चई असां तव्हांखे स्वर्ग जो मालिक ठाहियूं न, कीअं चयो हुयो, वेही करे सिखो। चई दादाजी फुर्सत किथे आहे, फुर्सत न आहे त पोइ देवता कीअं ठहींदो। इहे पढ़ाई आहे न, वीचारे जी तक़दीर में न हुयो, मरी वियो। ईअं बि न चईंदासीं कि उहो कोई प्रजा में ईंदो न, ईअं ई हली वियो। ॿुधियो हुयो हिते पवित्रता जो ज्ञान मिलंदो आहे, परंतु सतयुग में त अची न सघे न, पोइ बि हिंदू धर्म में ईंदो। तव्हां ॿार सम्झंदा आहियो माया ॾाढी प्रबल आहे, कोई न कोई भूल कराईंदी आहे। कॾहिं कॾहिं कोई उल्टो सुल्टो पाप थी वेंदो त बाप खे सचे दिलि सां ॿुधाइणो आहे। रावण जी दुनिया में पाप त थींदा ई रहंदा आहिनि। चईंदा आहिनि असां जन्म जन्मांतर जा पापी आहियूं।
ये कंहिं चयो? आत्मा चईंदी आहे बाप जे अॻियां व देवी देवताउनि जे अॻियां। हाणे तव्हां फील कंदा आहियो बराबरि असां जन्म जन्मांतर जा पापी हुयासीं। रावण राज्य में पाप ज़रूरु कयो आहे। अनेक जन्मनि जे पाप त वर्णन करे न सघंदा न हिन जन्मनि जो वर्णन करे सघंदा आहिनि। उहो ॿुधाइण सां बि हल्को थी वेंदो आहे। सर्जन जे अॻियां बीमारी ॿुधाइणी आहे, फलाने खे मारियो, चोरी कई, हिन ॿुधाइण में लज्जा न अचे। विकार जी ॻाल्हि ॿुधाइण में लज्जा ईंदी आहे। सर्जन सां लज्जा कंदव त बीमारी छुटंदी कीअं? पोइ अंदरि दिलि खे खाईंदी रहंदी। बाप खे यादि न कंदव, बाप खे यादि न करे सघंदव। सच ॿुधाइण सां त यादि करे सघंदव। बाबा चईंदा आहिनि मां सर्जन आहियां न, तव्हांजी केतिरी दवाई कंदो आहे, तव्हांजी काया सदैव कंचन रहंदी आहे। सर्जन खे ॿुधाइण सां हल्को थी वेंदो आहे। कोई आपे ई लिखी ॾींदा आहिनि बाबा असां जन्म जन्मांतर पाप कया आहिनि। पाप आत्माउनि जी दुनिया में पाप आत्मा ई ठहिया न, पाप आत्माउनि जी दुनिया में पाप आत्मा ई ठहिया। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार तव्हां पाप आत्माउनि सां लेन देन तव्हांखे हाणे न करिणो आहे। हाणे बाप चईंदा आहिनि ॿार तव्हांखे हाणे पाप आत्माउनि सां लेन देन न करिणो आहे। सचो सतगुरु अकाल मूर्त बाप आहे, उहो कॾहिं पुनर्जन्म में न ईंदा आहिनि। उन्हनि अकाल तख्त नाम रखी छॾियो आहे, है न? उन्हनि अकाल तख्त नाम रखी छॾियो आहे। ऐं असली में छा आहे? परंतु अर्थ न सम्झंदा आहिनि। बाबा सम्झायो अथई आत्मा जो ये तख्त आहे न, बाबा सम्झायो अथई आत्मा जो ये तख्त आहे न, शोभदो बि हिते ई आहे, तिलक बि हिते ब्रुकुटी में ई ॾींदा आहिनि। असल में तिलक हिकदमि बिंदी मिसल ॾींदा हुया। हाणे तव्हांखे पंहिंजे खे तिलक आपे ई तिलक ॾियणो आहे, हिकु नंढी सी बिंदी। हाणे त अलाए कीअं कीअं ॾेई छॾींदा आहिनि। बाप खे यादि कंदा रहो त ॾाढी सर्विस कंदव, त वॾो महाराजा ठहींदव। बाप खे यादि कंदा रहो त ॾाढी सर्विस कंदव, ॾाढो वॾो महाराजा ठहींदव। नई दुनिया पुराणी दुनिया जी पढ़ाई थोरी पढ़णी, नई दुनिया में पुराणी दुनिया जी पढ़ाई थोरी पढ़णी आहे। त एतिरो ऊच पढ़ाई ते पोइ अटेंशन ॾियणो खपे न। नई दुनिया में पुराणी दुनिया जी पढ़ाई थोरी पढ़णी आहे, त एतिरी ऊच पढ़ाई ते असांखे अटेंशन ॾियणो खपे। हिते वेंदा आहियो त कोई जो बुद्धि योग सुठो रहंदो आहे, कोई जो किथे किथे हलंदो रहंदो आहे। कोई 10 मिंट लिखंदा आहिनि, कोई 15 मिंट लिखंदा आहिनि। जंहिंजो चार्ज सुठो हूंदो उन्हनि खे नशो चढ़ंदो। बाबा एतिरो समय असां तव्हांखे यादि में असां तव्हांजी रहियासीं। 15 मिंट खां जास्ती कोई लिखी न सघंदो आहे। बुद्धि हेॾे होॾे भॼंदी रहंदी आहे। अगरि सभु हिकु रस थी वञनि पोइ त कर्मातीत अवस्था थी वञे। बाबा केतिरी मिठी मिठी लवली ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। ईअं त कोई गुरू न सिखलाईंदा आहिनि न। गुरू सां सिर्फ़ु हिकु थोरी सिखंदो, गुरू सां त हज़ारो सिखंदा। सतगुरू सां तव्हां केतिरा सिखंदा आहियो। ये माया खे वश करण जो मंत्र आहे। मनमना भव, है न? ये माया खे वश करण जो मंत्र आहे। बाबा चवनि था माया 5 विकारनि खे चइबो आहे। धन खे संपत्ति चइबो आहे। लक्ष्मी नारायण जे लाइ चईंदा इन्हनि वटि ॾाढी संपत्ति हुई। लक्ष्मी नारायण खे कॾहिं माता पिता न चईंदा। आदि देव आदि देवी खे जगत पिता जगत अम्बा चईंदा आहियूं। असां एतिरा धनवान ठहिया आहियूं। आदि देव आदि देवी खे जगत पिता जगत अम्बा चईंदासीं, इन्हनि खे न, लक्ष्मी नारायण खे न चई सघंदासीं। ये त स्वर्ग जा मालिक आहिनि। अविनाशी ज्ञान धन वठी करे असां एतिरा धनवान ठहिया आहियूं।
अंबा वटि अनेक प्रकार जी आशायूं खणी करे वेंदा आहिनि। लक्ष्मी वटि सिर्फ़ु धन जे लाइ वेंदा आहिनि, ॿियो कुझु न आहे। त वॾी केरु थी, इहे कंहिंखे पतो न आहे। अंबा सां छा मिलंदो आहे, लक्ष्मी सां छा मिलंदो आहे? लक्ष्मी सां सिर्फ़ु धन मिलंदो आहे, अंबा सां तव्हांखे सभु कुझु मिलंदो आहे। अंबा जो नाम जास्ती आहे। श्री माताउनि खे दुख बि ॾाढो सहन करिणो पवंदो आहे, त माताउनि जो नाम जास्ती थींदो आहे। अच्छा, पोइ बि बाप चईंदा आहिनि बाप खे यादि करो त पावन ठही वेंदो। हेॾो कुझु बाबा सतयुग में घुमाई, त्रेता, द्वापर, कलयुग, परम धाम, आत्मा परमात्मा, एॾो कुझु ॿुधाए करे बाबा असांखे चवनि था हाणे मूंखे यादि करो त पावन ठही वेंदा। चक्र खे यादि करो, दैवी गुण धारण करो, ॾाॾनि खे आसमान ठाहियो, गॉड फादर जा तव्हां स्टूडेंट आहियो, कल्प पहिरियों बि ठहिया आहियो, हाणे बि उहो ई एम ऑब्जेक्ट आहे न। इहे सत्य नरसा नारायण ठहिण जी कथा आहे। असां कूड़े नारायण खां सत्य कथा ॿुधी करे सत्यनारायण ठहूं था। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, पंहिंजी बीमारी सर्जन सां कॾहिं न छुपाइणी आहे। अंदर में जो बि भूल कई, भले तव्हां कंहिंखे न ॿुधाए, अंदर में जो बि फीलिंग ईंदी आहे दुख परेशानी जी, या कोई विकारी संकल्प या कोई इच्छा, सभु बाबा खे ॿुधाए ॾियो। माया जे भूतनि सां स्वयं खे बचाइणो, पंहिंजे खे रास तिलक ॾियण लाइ सर्विस ज़रूरु करणी आहे। माया जे भूतनि सां स्वयं खे बचाइणो आहे, पंहिंजे खे रास तिलक ॾियण लाइ सर्विस ज़रूरु करणी आहे। ॿियो आहे स्वयं खे अविनाशी ज्ञान धन सां धनवान ठाहिणो आहे। हाणे पाप आत्माउनि सां लेन देन न करिणो आहे। अविनाशी ज्ञान धन सां पंहिंजी आत्मा खे धनवान ठाहिणो आहे। हाणे पाप आत्माउनि सां कोई लेन देन न करिणो आहे। पढ़ाई ते पूरो अटेंशन ॾियणो आहे। वरदान, हिन कल्याणकारी युग में सर्व जो कल्याण करण वारा प्रकृति जीत माया जीत ठहूं। संगम युग खे कल्याणकारी युग चइबो आहे। हिन युग में सदा इहे सुमान यादि रहे, मां कल्याणकारी आत्मा आहियां। मां केरु आहियां? कल्याणकारी आत्मा आहियां। मुंहिंजो कर्तव्य आहे पहिरियों स्वयं जो कल्याण करणु, पोइ सर्व जो कल्याण करणु। मुंहिंजो कर्तव्य छा आहे? पहिरियों स्वयं जो कल्याण करो, पोइ सर्व जो कल्याण करो। अगरि हीअं न की असां सर्व जो कल्याण करण जी कोशिशि कंदे कंदे असां स्व जो ई अकल्याण करे छॾूं। पहिरियों असां में एतिरी शक्ति हुजणी खपे की असां स्व जो कल्याण करूं। मनुष्य आत्मा त छा, असां प्रकृति जो बि कल्याण करण वारा आहियूं। इन करे प्रकृति जीत माया जीत कहलाईंदा आहियूं न। इन करे प्रकृति जीत माया जीत कहलाईंदा आहिनि। जॾहिं आत्मा पुरुष प्रकृति जीत ठही वेंदी त प्रकृति बि सुखदाई ठही वेंदी। प्रकृति व माया जी हलचल में अची न सघंदा। उन्हनि ते अकल्याण जे वायुमंडल जो प्रभाव पई न सघंदो आहे। जॾहिं आत्मा पुरुष मां आत्मा जॾहिं प्रकृति जीत ठही वेंदमि त प्रकृति बि सुखदाई थी वेंदी। मतिलबु प्रकृति बि असांखे सुख ॾींदी। प्रकृति व माया जी हलचल में असां न अची सघंदासीं कॾहिं, जॾहिं असां एतिरा शक्तिशाली थी वेंदासीं। प्रकृति जी हलचल थींदी, माया जी हलचल, माया कुझु न कुझु कंदी रहंदी, है न। उन जी हलचल में बि अची न सघंदासीं। उन्हनि ते अकल्याण जे वायुमंडल जो प्रभाव न पइजी सघंदो आहे।
उन्हनि ते अकल्याण जी वायुमंडल जो प्रभाव न पइजी सघंदो आहे। ॿियो आहे स्लोगन आहे हिक ॿिए जे वीचारनि खे सम्मान ॾियो त माननीय आत्मा ठही वेंदा। हिक ॿिए जे वीचारनि खे सम्मान ॾियणो आहे असांखे त माननीय आत्मा ठही वेंदासीं। बाबा चईंदा न हिक ॿिए खे मान ॾियो त तव्हां माननीय ठही वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।